नाज़रीन ख़बर शामिल कयूं कंधकोट में कंधकोट स्पेशल एजुकेशन के बरतरफ़ कयल मुलाज़मन जो नौकरी ते बहाली लाइ घंटाघर चौक खां प्रेस क्लब ताईं सदाम लाशारी सनौला बखराणी ज़फ़र भुट्टो अवैस चाचण ॿियनि जी अॻुवाणी में एहतजाजी रैली कढी मुतासिर मुलाज़मन जे एहतजाज में सियासी समाजी अॻुवाणनि जे UI जे मौलवी मोहम्मद इब्राहिम ख़ाकी जमायत इस्लामी जे ग़ुलाम मुस्तफ़ा मिराणी SUP जे दिलमुराद ॾहाणी STP जे अकरम बाचकाणी समेत ॿिनि पार्टियुनि जे अॻुवाणनि ऐं कारकुननि शिरकत कई। उन्हनि पीपुल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी खां मुतालबो कयो त अहिड़े अमल जो फौरी तौर नोटिस वठी स्पेशल एजुकेशन में 2012 में भर्ती थियल मुलाज़मनि खे बहाल करे उन्हनि जे घरनि में पखेड़ियल फाका कशी ऐं मायूसी वारी लहर खे ख़तमु कयो वञे। ॿी सूरत में असांजो एहतजाज जो सिलसिलो जारी रहंदो।